नाज़रीन, शिकारपुर में बरसात सबब मुतासिर ऐं बेघर थियल माण्हुनि जी वार ऐं बहाली लाइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस प्रेस क्लब में कोठाई वई। तफ़सील अतीक धुक्कड़ जी हिन रिपोर्ट में। बरसात जी आयल कुदरती आफ़त खां पोइ मुतासिर थींदड़ ऐं बेघर थींदड़ माण्हुनि लाइ शिकारपुर प्रेस क्लब ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जिते मौजूदा नाज़ुक सूरत हाल बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। कॉन्फ्रेंस में समाजी अॻवाननि ऐं शहरनि बि वॾे अंग में शिरकत कई। एपीसी कॉन्फ्रेंस में आयल अॻवाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सामान आहे मुतासिरीन में बिला तफ़रीक़ बग़ैर कंहिं पार्टी बिना ते उहे तक़सीम कया वञनि। माण्हू खुलियल आसमान जे हेठां खटुनि जी छांव करे वेठा आहिनि। उन्हनि खे हिन वक़्त ताईं खीमा न आहिनि मिलिया, उन्हनि खे खीमा ॾिना वञनि। ऐं जेके स्कूलनि में उन्हनि खे ज़ोरी हाणे उथारियो थो वञे, उन्हनि खे मुतबादिल राहत जो को इंतज़ाम कयो वञे। उन्हनि जे ॻोठनि में पाणी बीठो आहे ऐं इहो असांजो मुतालबो आहे। इजलास में ये अहम फैसला कया विया त जेकॾहिं अरबा ताईं पूरे ज़िले जे माण्हुनि खे टेंट ॾिना था वञनि ऐं उनखे पोइ खाद खुराक ॾिनी थी वञे त ठीकु आहे, जे न त ख़मसवार ॾींहुं 8/9/2022 सुबुह जो 10 बजे रुस्तम चौक खां DC ऑफिस ताईं मुज़ाहिरो कयो वेंदो। तड़पालूं ॾिनियूं गयूं आहिनि, जिन जा घर किरी पिया आहिनि, उहे वीचारा बग़ैर छतनि जे हिन गर्मी में हिन उस में बि रहनि था त बरसाति जे दौरान बि उन्हनि ईअं ई ज़िंदगी जा ॾिहाड़ा गुज़ारिया। ग़रीब जेके मुतासिर जेके रोडनि ते रस्तनि ते पिया, उनजी काई मदद कान्हे का, उनजी काई वावर कान्हे का। एतिरे क़दुरु नालाइकी आहे जेके DC साहिब जो कोई माण्हू मुतासिर वञे थो उते उनखे चयो थो वञे त बाबा फ़िलहाल जेका कंहिं हाउस जी का पर्ची तो वटाए त ठीकु आहे, न त बसि बाक़ी रस्तनि ते रोडनि ते वीचारा खटा मथूं ॾेई करे छांव वेठा। बरसाति कुदरती पई आहे आफ़त, उन्हनि खां जेके लाग घर थी विया आहिनि ऐं जिन जा मकान किरिया आहिनि ऐं जेके नुक़सान थिया आहिनि, उन्हनि जी असां हिकिड़ी APC अॼु घुराईसीं त हर शहरीअ खे बिला तफ़रीक़ जे असां कार्ड ॾिनासीं, रूबरू वियासीं त अचो तव्हां असां गॾिजी हिकु आवाज़ थियूं। शहर में जेके नुक़सान थिया आहिनि जेतिरो थी सघे असां हिक ॿिए सां ताउन कयूं। अॼु तव्हां APC जे अॻुवान जी ॻाल्हियूं ॿुधियूं सम्झो जेको शिकारपुर प्रेस क्लब ते इजलास कोठायो वियो। इन्हनि जे हवाले सां जेको शिकारपुर में कुदरती आफ़त आयल आहे, हिकु तरफ़ ऐं ॿिए तरफ़ जेका आहे बरसाति हुई, ॿिए तरफ़ ॿोल आयल हुई ऐं उन्हनि जे मुतासिर जेके माण्हू हुआ उन्हनि जे हवाले सां हिननि APC जोड़ाई वई। हिन जो इहो मुतालबो जेकॾहिं इन्हनि खे सहूलियतूं न ॾिनियूं वियूं, टेंट न ॾिना विया, राशन टाइम ते ॾिनो वियो त ईंदड़ 9 तारीख़ ते जेका आहे उहा एहतिजाजी रुस्तम रोड खां डिप्टी कमिश्नर ऑफिस ताईं तहरीक लाई वेंदी। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक धुक्कड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।